समाचार सिंध। खैरपुर नाथन शाह रहमतुल्लाह कॉलोनी में सफ़ाई जे नाक़िस इंतज़ामनि ऐं मच्छर मार स्प्रे न थियण ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज बणिजी विया। खैरपुर नाथन शाह जे रहमतुल्लाह कॉलोनी वासियुनि रमज़ान अल मुबारक महीने में भी सफ़ाई जे नाक़िस इंतज़ामनि ऐं मच्छर मार स्प्रे न थियण ख़िलाफ़ मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलवी दीदार हुसैन खोहारो, अब्दुल हमीद चांडियो, इफ्तिखार हुसैन खोहारो, रियाज़ अहमद चांडियो, शहबाज खान चांडियो ऐं तनवीर अहमद मंगी ऐं ॿियनि चयो त रहमतुल्लाह कॉलोनी में सफ़ाई जा इंतज़ाम इंतिहाई नाक़िस आहिनि ऐं घिटिन तोड़े रस्तनि ते हर तरफ़ गंद किचिरे जा ढेर लॻल आहिनि ऐं केतिरनि सालनि खां कॉलोनी मच्छर मार स्प्रे न थियण करे शहरवासी मलेरिया, टाइफाइड समेत मुख़्तलिफ़ मोज़ी मर्ज़नि में जकड़िजी विया आहिनि ऐं असां केतिरा भेरा म्यूनिसिपल कमेटी में शिकायतूं कयूं आहिनि। असांखे इहो चई मोटायो वञे थो त रहमतुल्लाह कॉलोनी वार्ड 10 सिटी में न आहे, जेका सरासर ज़्यादती आहे। रहमतुल्लाह कॉलोनी वासियुनि वज़ीर आला सिंध DC दादू समेत आला इख्तियारियुनि खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो त रमज़ान अल मुबारक बाबरकत महीने में कॉलोनी अंदरि फौरी तौर सफ़ाई कराइण सां गॾु मच्छर मार स्प्रे करायो वञे। रिपोर्ट सैयद मोहम्मद शाह, खैरपुर नाथन शाह।